आया पैगंबर जी बचपन भी निराली जवानी शबाब जवानी 40 साल जिंदगी तय्यबा गुजरिया नबूवत जो ऐलान कन पया रब जो कुरान पढ़न पया मानुन शायर त चयो आ शायर भी चयो आ ये कलाम रब जो पढ़न शायर चवन ये मौजज़ा मोहम्मद करीम जे हथ ते ज़ाहिर चंद ज़ालिम चवन शायरा साहिरा अबू जहल भी इम्तिहान तौर ते ईंदो पयो आ मुठ में पथरियूं खणी करे चवंदो पयो बुधा मुझे बुठ में चाहे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा फरमायो ओ अबू जाला मुझी बचपन के भी तो जातो सुञातो मुझी जवानी के भी तो जातो सुञातो अन्या नथो सुञाणे पयो मां त तव्हां खां वाइदो कोई सवा जे चोटीअ ते वरतो हो पुछा कही कद लबिस्तु फीकुम उमरा मां तव्हां खां इहो सवाल कयो त मां तव्हां जे मुआशरे में वतन मक्के में केतिरो ज़मानो गुज़ारियो आहे समूरा चवण लगा त सादिकुल अमीन हो पर जॾहिं रब जो कुरान पढ़ंदो पयो आ मौजज़ा ॾेखारींदो पयो आ अबू जहल तव्हां जेको आहे तव्हां साहिर चओ पिया अबू जहल जेका शइ तुंहिंजे मुठ में आ रब तो ॼाणे पियो मुठी खुली वई आ मुठ मां आवाज़ पथरनि जा अचनि पिया अबू जहल रड़ियूं करे चवण लॻो आ हे त हे वॾो साहिर जादूगर आ ये हुल हुली विया पर राज़ खुली विया हुल हुली विया अबू जहल वारा चवन पिया साहिरा बहरियाली ताईं ॻाल्हियूं हलियूं वयूं शहर मां निकिरी बहरियाली वारो माण्हू शिकार थो करे ॻोह खाईंदा हुआ हंबली मसलक में ॻोह हा बहरहाल एॾे नथा वञूं बहरियाली जो माहौल आहे जे मसलक खे बयानु कंदासीं त वरी सुवाल उथंदा हा अल हदीसी जेके पाण खे सॾाइण वारा अल ख़बीसी इन्हनि जो त वरी अलाह कहिड़ो दीन धर्म असां हदीस ते हलंदासीं सभु कुझु हलाल कयूं बीठा आहिनि सभु शइ पाक कयूं बीठा आहिनि न सम्झी अलाह बहरहाल ॻोह खाईंदा हा ॻोह खाईंदा शिकार कंदा बदवी वो बहरियाली वारो माण्हू ॻोह शिकार कई आहे ख़बर पई आहे यार मोहम्मद बिन अब्दुल्ला जंहिं वटि माण्हू अमानतूं रखंदा हुआ इन जहिड़ो असां माण्हू ॿुधो ई नाहे अॼु दावा उन कई आहे पर अबू जहल वारा उनखे साहिर जादूगर चवनि पिया छो न मां बि थोरो मालूमात करे अचां बहरियालीअ वारो माण्हू ॻोह पकड़े गोथरे में खणी करे निकितो आहे पैगंबर जे ख़िदमत में आयो आहे चवंदो पियो आहे साईं तव्हां नबूवत जी दावा कई आहे पर दावा बि अहिड़ी कई आहे कंहिं रसूल नबीअ न कई आहे वाकई जेकॾहिं तव्हां सचा हो मां ॻोह शिकार करे खणी आयो आहियां ये ॻोह गवाही ॾे शाहिदी ॾे दावा एड़ी आ सचो हूंदे ॻोह ॻाल्हाईंदी ॻोह सुञाणींदी इमामुल अंबिया फरमायो काथे आ बदवी ॻोह गोथरे मां कढी आ ॻोह मरी वई आ वॾी ॻाल्हि थी वई आ मुस्तफा ॻोह खे हीअं इशारो करे चयो आ ओ ॻोह अल्लाह जी मखलूक उथ ॻाल्हा दुनिया जो इंसान ॻोह चीरी थी पई ॻाल्हाईंदी पई आहे ॻोह जे ज़बान ते अशद कलमो जारी आहे ॻोह चवंदी पई आहे मां इबादत अल्लाह जी कंदी आहियां ओ मोहम्मद करीम तोखे सुञाणींदी पई आहियां अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मां गवाही थी ॾियां त तूं अल्लाह जो सचो रसूल आहे अल्लाह हुल हुली विया अबू जहल वारा पोइ बि भुली विया रात जो टाइम मां मीटिंग कई अथऊं छा कयूं माण्हू फिरंदा था वञनि पंहिंजो दीन छॾींदा था वञनि या हिकु ॿ दफ़ा मीटिंग कोन थी आहे ख़तरनाक जेका मीटिंग कई हूं जंहिंमें 100 उठ सामान सूदो भरियल इनाम रखियो हूं ऐं पहलवानी ॼाणाई हूं कहिड़ो पहलवान आहे जेके इनाम बि हेॾो ॾींदासीं हिजरत वारे मामले में
मुस्तफ़ा निकिरी विया। हाओ रब जी मदद थी आ, मुहम्मद जो मौजूदो ज़ाहिर थियो आ। वरी सुराका कढ लॻो आ कि न ॻाल्हियूं घणियूं आहिनि। बहरहाल रात जो अॻ में इहा मीटिंग कयूं बाबा हाणे जे जादूगर चऊंसि था जादूअ जो असर थोरे वक़्त लाइ हूंदो आहे, ज़मीन ते हूंदो आहे, थोरे एराज़ी में हूंदो आहे कि न अबा के अथव अख मुंड कंदा अथव। मां सम्झां थो हिकिड़ो माण्हू जे अचे इहो इल्मु ॼाणे अख मुंड करे त मां सॼे ॻोठ ते सॼे प्रियाले में बि अख मुंड थींदी। न जेके हूंदा कचहरीअ में जादूअ जो बि असर ईअं हूंदो आहे। रात जो टाइम आ, ॾिठो चंड चोरीअ जो उरूज में आ। सवाल करण जे लाइ चंद माण्हू आया। मुझे महबूब के जी सवाल चंड जो कन बया रवाया। चंद्र चे तो साईं जन कुछ वक्त जे लाइ घबराए जी वया, परेशान थी वया, अजीब मुतालबो हेडाइण कन पया। साईं जन फरमायो चंड अल्लाह जी मखलूक आ, रब जे कंट्रोल कब्ज़े में आ। रब साईं जिब्राइल के मोकिलियो। जिब्राइल जी रब्बे करीम वञ मुंहिंजे महबूब मुहम्मद के फरमा वञी चवेसि आका इशारो करण तुंहिंजो कम आ, चंड के बाद बणाइजण मां अल्लाह जो कम आ। ओ दुनिया जा इंसान पैगंबर इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा आंगुर जो इशारो कयो आ। हालांकि आंगुर लगी को नहीं, इशारो आयो आ। चंड आसमाननि वारो टुकड़ा थी करे किरी पियो आ। हिकिड़ो टुकड़ो आसमान में आ, हिकिड़ो टुकड़ो जबले कुबेर ते किरी पियो आ। दुनिया ॾिठो आ, दुनिया ॾिठो आ, पर अबू जहल उहो ई निभागो आ। उहो ई चवंदो पियो आहे त वॾो जादूगर आ, हिन जो असर आसमाननि ते वेंदो पियो आ। भाग उन्हनि जा बि भला। वो तुफेल दोसी अबू जहल जो मेहमान थी आयो, वॾो शाइर हुयो। रात जो टाइम आ, कचहरी करे अबू जहल चवेस तो यार सुम्ही पओ, पर कपा कन में विझी पओ। सुबुह वरी कचहरी कंदासे, जेतिरा ॾींहं तूं रहंदे मके में मुंहिंजो मेहमान आ, हेॾे होॾे न वञजांइ। अबू जहल खे चवे थो भला ॾे त ख़बर कपा कननि में छो विझां, भला हिते जीतरा सीतरा घणा हूंदा आहिनि कननि में वेंदा आहिनि। चए न न न न यार ॻाल्हि ॿुधी थी, कपा कननि में इन जे करे तोखे विझण जे लाइ चवां थो। ओ असांजे शहर में मुहम्मद बिन अब्दुल्लाह दावा कई आहे, अॻ में त ॾाढो भलो हुयो, अमानतूं बि माण्हुनि जूं रखंदो हुयो, कॾहिं अमानत में ख़यानत न कंदो हुयो। पर हाणे ॻाल्हि अजीब थी वई आहे, अबनि ॾाॾनि जे दीन खां माण्हुनि खे भुलाईंदो पियो आ, पंहिंजे दीन ते आणींदो पियो आ। पर वॾो साहिर आ, जादू जो वॾो फन आ, उनजे अखियुनि में बि एॾो असर आ, उनजे ज़बान में एॾो असर आ। रात जो सोचे सोचे कलाम ठाहे करे सुबुह जो माण्हुनि खे पढ़ी ॿुधाईंदो आ, वॾो शाइर आ। अबू जहल खां कपा वठी करे कननि में विझाई। अबू जहल घर कढी ॿाहिरि फिटी कयईं। चए यार ॾिसां त सही, इहो तुफेल दोसी आम माण्हू कोन हो, पंहिंजे इलाइक़े जो सरदार हो, पर वॾो शाइर हो, मञियल मनायल शाइर हो। इमामुल अंबिया जो हमेशा मामूल इहो हूंदो, अध रात खां पोइ कुमिल लैल इल्ला कलीला, हा निस्फहू अविन कुसो, रब जो हुकुम महबूब निंडड़ी करे वरी उथी पो रब खे यादि कर। घणो हिसो रात जो निंड करे सुबुह जो असर जो अध रात जो संजन खे जाग थींदी उथी पवंदा हा, अल्लाह जी इबादत काबे में करण ईंदा। अबू जहल जा घर वेझा मरवा खां अॻियों जेके लेट्रिनियूं ठहियलु आहिनि न, इहे अबू जहल जा घर हा। हीअं थोरो अॻिते मुस्तफ़ा जो घर हो, हीअं जबले कुबेस आ, हीअ सफ़ा मरवाया। तुफेल दोसी खे थोरो ख़्यालु थियो यार ॿाहिरि निकिरां, ॿाहिरि जे ख़्याल ते इरादो थियुसि पेशाब कयां। हाओ मुंहिंजो आका इमामुल अंबिया अध रात जो रब जो क़ुरान पढ़नि पिया। फुरी आयो,
खामोशी सां पोयां वेही करे रब जो क़ुरान मुहम्मद करीम जे ज़बान खां ॿुधंदो पियो आहे रोई रोई ज़ारों ज़ार कतार गोड़ा हारींदे चवंदो पियो आहे दिल में सोचींदो पियो आहे यार मां बि त वॾो शाइर आहियां पर हेड़ो शेर काथे आहे त वाकई रब जो कलाम आहे ख़ुदा जो कसम आहे मुस्तफ़ा फारूक थी पिया इमामुल अंबिया खे अर्ज़ु कनि पिया साईं मां तुफ़ैल दोसी बेशर जो अबू जहल जो मेहमान पर हकीकत समझी वयो आ मां भी वडो शायर अबू जहल वारन तवा के शायर चयो आ शायर चयो आ साईं तवा शायर ना हो तवा साहिर ना हो जेको तवा पढ़ियो आ मां बुधो आ मां अंदाज़ो लातो आ ए वाकई रब जो कलाम आ सोना मुखे कलमो भरा ये सोनो तुफेल दोसी कुरान बुधी करे मोमिन थी पियो मुसलमान थी पियो सहाबी थी वियो अज जी वयो रंग जी वयो जन्न जो सर्टिफिकेट रब का वठी वयो साईं जन वरी हिकड़े दफ़े ओ हुन जाइ ते भी करे सुबह जी नमाज पढ़न पया आवाज सा कुरान पढ़न पया काथे जन्नतुल मुअल्ला जे थोरो वेझो ओरिया जाथे मस्जिद जिन्ना चाचा अल्लाह ॾेखारई मस्जिद जिन्ना उन जाइ ते छा हुयो मुस्तफ़ा नमाज पढ़े पयो त जिन्हनि जो वफ़द टोलो गुज़र करे पयो मुहम्मद जे क़ुरान खे ॿुधी करे उहे जिन्न त उते मुसलमान थी पया वरी पंहिंजनि ॾे विया चवण लॻा सॼे ॻोठ वारनि खे वठी आया छा था चवनि क़ुल ऊहिय इलैय अन्नहु इस्तमा नफ़रुम मिनल जिन्न फ़क़ालू इन्ना समिअना क़ुरआनन अजबा वनी करे चवन पया पैजन के यार अजीब कलाम बुधी आया हूं अजीब कुरान बुधी आया हूं दुनिया जा शेर शायरी घणा बुधा से पर मोहम्मद करीम के सच्चो समझी आया हूं असा ईमान आने आया हूं हलो हलो कुरान अजीब बुधी आया हूं अल्लाह जो कलाम बुधी आया हूं हलो तमा भी मुसलमान जो खुदा जो कसम आ जिन्नन देर न कया बन जिन्नन के भी वठी करे पाक मोहम्मद करीम जा उम्मती थी पया इन जाइ ते मस्जिद ठाही वई आ जंहिंजो नालो मस्जिद जिन्न रखियो वियो आहे चओ न सुभान अल्लाह वरी इन खां थोरो ओरे मस्जिद शजर ॾिठी आहे कहिड़ा कहिड़ा विया हो मके मदीने हथ त मथे खणो 1 2 3 4 5 6 7 माशाअल्लाह अल्लाह समूरनि खे वरी बि मको मदीनो घुमाए ज़ियारत कराए मस्जिद शजर चाचा ॾिसी आई अदा तो माशाअल्लाह चाचा तू हथ मथे कयो भला काथे हुई हाय या मस्जिद शजर छाए इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा परे वारे वण के हथ जो इशारो करे सॾु कयो खुदा जो कसम हथ मुहम्मद जो हुयो इशारो पाक नबी जो हुयो पर कुदरत अल्लाह जी हुई मुस्तफा जे हथ ते यो मौजूदो ज़ाहिर थी पयो दुनिया जो इंसान मौजूदो ऐं करामत रब जी कुदरत हूंदी आ छो त मौजूद ऐं करामत जो ताल्लुक निज़ाम कुदरत सां या निज़ाम फितरत सां नाहे असां वलियन जी विलायत करामत के मनीदा हूं नबियन जे नबूवत ऐं मौजूदात के मनीदा हूं जेको इंसान जे वस खां गाल मथे थी वने ऐं एड़ी गाल ज़ाहिर साबित थी वने कुदरत अल्लाह जी हुंदी आ करामत वली जी हुंदी आ या मौजूदो नबी जो हुंदो आ अज इयो बीठल वण परे वारो खुदा जो कसम पाक नबी जे इशारे ते पथली जमीन चिरींदे पाक नबी जो सलाम करे पियो इते भेजी वयो वण जो ज़मानो गुज़री वयो इन जाइ ते अरबन मस्जिद ठाहे छॾी आ उन मस्जिद जो नालो मस्जिद शजर रखियो वयो आ तवज्जो 1 कलाक थियो आ ये ना अञा ॿियो कलाक किन होॾे ख्याल आ इंसान जो केड़ो हाल आ हाओ इंसान ॾाढो कमज़ोर आ पर कमज़ोर में कमज़ोर मुहम्मद करीम जी उम्मत आहे कोड़ो जेको जबलन में जायूं ठाहे अॼु वारो को अदा वारो कर जल्दी कर सनो सुको छपर ठाहे वे वो कुराड़ी वारी ॻाल्हि पई ॿुधाई मांव नूह अलैहिस्सलाम के चवण लगी अल्लाह जा रसूल मुझे पुट इन सगीर नंढे मौसूम बार जी उम्र 350 साल
ख़बर थी। पोइ नूह अलैहिस्सलाम फरमायो अम्मा हिकिड़ी अहिड़ी उम्मत आख़िरी मुहम्मद करीम जी हूंदी जंहिंजी उमिरि ई कुझु 40, 50, 60, 70 साल ताईं, 50, 60 साल, 60 साल हूंदी। कुराड़ी खां दाह निकिरी वई, चवणु लॻी अब्बा कुल 50, 60 साल। हा हा चए अब्बा जेकॾहिं मूंखे इहा 50, 60 साल वारी घड़ी वारी उमिरि मिले त मां घर ई न वञा, हिकिड़े वण हेठो इहे 2-3 घड़ियूं गुज़ारे पूरियूं कयां। इन कुराड़ी जे लाइ 350 साल बचिड़ो सग़ीर आहे, पर हे 50, 60 साल ऐं घड़ियूं पियूं नज़र अचनि। छो त 5, 100, 1000, 2000, 1500 साल उमिरि ही। पोइ उन 100, 2000 साल उमिरि जे हिसाब सां त वाक़ई 50 साल त थोरी आहे न। हा हीअ उम्मत कमज़ोर बि ॾाढी आहे, हिन जी उमिरि बि थोरी आहे, पर हिन जी महिनत भी थोड़ी आ, पर मजदूरी घणी आ। मेहरबानी मुस्तफा जे करे थी आ। अर्ज़ पे किम जनाब ईसा अलैहिस्सलाम चई वयो हो, ॿुधारे वयो हो, समझाए वयो हो, खबरदार करे वयो हो। वो वॾे शान मान वारो रसूल जॾहिं मौजज़ा ॾेखारींदो, माण्हू साहिर जादूगर चवंदा ओ दोस्त मत मंगणे जे जा मुसलमानो, खुदा जो कसम मां पैगंबर पाक जे मौजज़नि के ज़िक्र कजे, सॼो ॾींहुं गुज़री वञे पर उहे मौजज़ा तव्हां सां कोन ॾिठासीं। चंड जो बाद थी अणो ऐं तव्हां सां कोन ॾिठोसीं। ॾिसण वारनि ॾिठो हुयो जेको शाम खां काफ़िलो कुझु ॾींहंनि खां बाद में आयो। वरी बि अबू जहल उन्हनि ॾे भॼी करे पुछा करे पियो, यार तव्हां त ॿुधायो आसमान में चंड भला फिलाणी रात में उनजी पोज़ीशन तव्हां कीअं ॾिठी? असांजे मथां त अखियुनि ते मुंड चढ़ी वई, तव्हां हाल अहवाल ॿुधायो। उहे काफ़िले वारा मोटियल तिजारती काफ़िले वारा मके में अची करे अबू जहल वारे खे चवनि पिया, यार इन 14 रात में असां बि ॾिठोसीं त चंड बद थी वियो, हिकिड़ो आसमाननि में हिकिड़ो चंड जो अधु हलाए कहिड़े जबल में किरियो हो। पोइ बि हिदायत नथी मिले। हिदायत अलाह जे हथ में आहे की न? चंड जो चीर ॼणो क़ुरान में मुस्तफ़ा जे फरमान में, गोह जो जीअरो थी मुहम्मद ते कलमो भरणो शाहिदी ॼणो मुहम्मद जे हदीस में की न? तूं ॾिठो ॿुधो अबू जहल जूं मुठ वारियूं पथरियूं खुली वञे, मुठ पथरनि मां आवाज़ अचनि, हाओ हदीस में कोन ॾिठोसीं। वण जो भॼी अचणो, मुस्तफ़ा खे सलाम करणो, ज़मीन चीरजी अची करे। अलीउल मुर्तज़ा बि फरमाया, ॿिए मौक़े ते साईं सां मां गॾु हुयुमि, साईं जन फरमाया अली ते बि मूंखे कज़ा हाज जो ख़्यालु थियो आहे। अलीउल मुर्तज़ा फरमायो मां बीठुमि, ॾिठुमि त हाणे साईं जन काॾे वेंदा, केतिरो परे वेंदा, छो त मैदान वॾो वसी आहे, वण कोन्हनि, जबलू इलाइक़ो आहे। हिकिड़ो वण परे बीठो हो, साईं जन उनखे सॾु कयो। उहो वण ज़मीन चीरींदी आयो पे, ईअं भॼंदो आहे जीअं माण्हू भॼंदो आहे, ईअं भॼंदो अचे पियो, ज़मीन चीरींदो अचे पियो। पाक मुहम्मद करीम जे मथां छाइजी वियो, टामा हेठि थी वियूं। साईं जन अंदरि वण में, मां परे बीठो आहियां, परे बीठो आहियां, ॾिसां थो। कुझु देरि खां बाद में वरी साईं जन हीअं टामुनि खे परे करे वण मां ॿाहिरि निकिरी आया। चओ न सुभान अल्लाह। सोनो अली तो फरमाए, वरी साईं जन इशारो वण खे कयो, वञ साॻी जाइ ते मोटी वञ। वण साॻी जाइ ते मोटी वियो। इहो मुहम्मद जो मौजज़ो हो, पर अल्लाह जी कुदरत ई के न? नारे शाने रिसालत चो मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नारो भलो आहे, सही आहे, बहितर आहे, शाने रिसालत। पोइ जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह जो जवाबु ईंदो, नारे जो जवाबु इहो मिलंदो, मता को ओसे पासे खां या मीडिया हले थी पई, मता को ईसाई चवे त नारा अॼु मुस्लमाननि नबीअ जे ईमानदारनि जे जलसे में असांजे नबी ईसा अलैहिस्सलाम जा लॻी रहिया आहिनि। न सुणा नारे रिसालत, छो त रसूल मूसा अलैहिस्सलाम बि रसूल, ईसा अलैहिस्सलाम बि रसूल,
दाऊद अलैहिस्सलाम भी रसूल, मता को ईसाई समझे, मता को यहूदी बनी इसराइल जो पोइ लॻ समझे त असांजे नबी रसूल जा नारा था लगन, पर जॾहिं नारो इहो लॻे कोई जवाब कीअं अचे, मुहम्मदुर रसूलुल्लाह ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी आहे त उन मुहम्मद जा नारा था लॻनि पिया, जंहिंजे करे अल्लाह जहान ठाहिया जोड़िया, जो ईसा अलैहिस्सलाम बि बिशारत ख़ुशख़बरी ॾेई वरिया, पर क़यामत में क़ुर्बे क़यामत में नाज़िल थींदा ईंदा, क़ुरान जी ॻाल्हि कंदा, मुस्तफ़ा जे शरीअ जी ॻाल्हि कंदा। चओ न सुभान अल्लाह। ॻाल्हि करे विया, फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात, जंहिंमें जो आणींदो बय्यिनात, बय्यिनात को मुराद मोजिज़ा, बय्यिनात को मुराद क़ुरान। छा आहे ध्यान, हेॾे तवज्जो, आख़िरी ॻाल्हि क़ुरान, छो त क़ुरान समूरनि मोजिज़नि जो मजमूई मोजिज़ो क़ुरान आहे। ॿिया मोजिज़ा तव्हां असां न ॾिठासूं, ॾिठो आहे त रब जो क़ुरान ॾिठो आहे, इहो मुहम्मद करीम खे रब मोजिज़ो अता कयो आहे। तवज्जो कयो, भाग भला क़िस्मत चङी आहे जो रब रहमान रसूलुल्लाह ॿियो कलामुल्लाह। चओ न सुभान अल्लाह। ये दुनिया में मुसलमान जा बचड़ा क़ुरान जा हाफ़िज़, पोढ़ा नौजवान क़ुरान जा हाफ़िज़, पर दुनिया में ईसाइन यहूदिन ज़बूर ऐं तौरात ऐं इंजील जे पढ़ंदड़नि खे, उन जे पोइ लॻनि खे तव्हां असां चैलेंज करे सघूं था त असली किताब ॾेखारियो, तौरात ज़बूर इंजील, पर चलो ठीकु आहे, हिकिड़ो को तौरात इंजील जो हाफ़िज़ पेश करे ॾेखारियो, न करे सघंदा, मरी त सघनि था, तौरात ज़बूर इंजील जो हाफ़िज़ पेश न करे सघंदा, पर हेॾे तवज्जो कजा, असली किताब, मां दावा इहा थो कयां, सम्झो था न, असली जेको अल्लाह तौरात नाज़िल कयो, ज़बूर नाज़िल कयो, इंजील नाज़िल कयो, पर असली रहियो ई नाहे, उन में तग़य्युर तबद्दुल फेर हेर थी वई आहे। पर जेकॾहिं पाकिस्तान जे कंहिं कुंड कुड़श, कंहिं गिरजा मां ईसाइन जो मज़हबी किताब इंजील खणी करे खोलींदे, अमेरिका जे उन इंजील खे खोलींदे त उन में तब्दीली नज़र ईंदई, नुस्ख़ो हिकु जहिड़ो न हूंदो, तब्दीलियूं हूंदियूं, तहरीफ़ूं हूंदियूं। ख़ुदा जो कसम आहे, मां चैलेंज सां चई सघां थो, पाकिस्तान जे कंहिं नंढी मस्जिद मां क़ुरान खणी करे, वरी अरबस्तान जे कंहिं वॾी मस्जिद मां क़ुरान खणंदे, अमेरिका जी मस्जिद मां क़ुरान खणंदे खोलींदे त क़ुरान साॻो ई 30 पारा, तब्दीली तोखे नज़र न ईंदी आहे। की न दुनिया में भी कुरान जा हाफ़िज़, पर आख़िरत में भी कुरान जा हाफ़िज़, आख़िरत में इंजील जा हाफ़िज़ कोन मिलंदा, ज़बूर जा हाफ़िज़ कोन मिलंदा, तौरात जा हाफ़िज़ कोन मिलंदा। अल्लाह ज़रूर सवाल कंदो, कलीमत तौरात ॾिनो माए, ईसा तोखे इंजील ॾिनो माए, काॾे कई? रब सही सलामत माण्हुनि खे ॿुधायो, पढ़ायो, सेखारियो, भला यादि अथनि? कोई यादि करण वारो कोन, हिकिड़ो बि कोन करे यादि, क़यामत जे ॾिहाड़े ज़ाहिर थींदो, पर क़ुरान जा हाफ़िज़ आलिम खोड़ ज़ाहिर थींदा। छो त मुस्तफ़ा चयो आहे, इक़रा वरतक वरतिल कमा कुंत तुरतिल फ़िद दुनिया। ओ क़ुरान जा माहिर, क़ुरान जा आलिम हाफ़िज़, ये दुनिया में क़ुरान पढ़ंदे हैं, हाणे क़ुरान खे पढ़ंदो वञ, जन्न जे तबक़ात ते चढ़ंदो वञ, मालूम थी वियो त दुनिया में लखनि जे किरोड़नि जे तादाद में हाफ़िज़ क़ुरान जा मिलंदा, पर क़यामत जे ॾिहाड़े अरबनि ख़रबनि जे तादाद में क़ुरान जा हाफ़िज़ ज़ाहिर थींदा, जिन खे अल्लाह चवंदो। छो त मुस्तफ़ा चयो आहे, सचो आहे, ईमान आहे। छो त तव्हां असां न ॾिठो आहे ख़ुदा, न ॾिठो आहे रसूलुल्लाह, ॾिठो आहे कलामुल्लाह। हिन कलामुल्लाह जा अॼु बि तोखे लखनि में हाफ़िज़ मिलंदा, क़यामत में बि किरोड़नि अरबनि ख़रबनि जे तादाद में। जॾहिं अल्लाह चवंदो पढ़ो, त पढ़णु शुरू थी वेंदा, जन्न जे तबक़ात ते ईंदा वेंदा। यादि हूंदो, पढ़ियल हूंदा, हाँ तॾहिं त पढ़ंदा वेंदा, जन्न जे तबक़ात ते चढ़ंदा वेंदा। पोइ मूंखे चवणु ॾे न, इस्लाम क्यों न होवे मुमताज़, दुनिया भर के दीनों में, वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। ज़िंदगी बाकी, मुलाकात बाकी। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब साईं तव्हांजे वेहण खे, ॿुधण खे, मुंहिंजे ॿुधाइण खे क़बूल फ़रमाए, हिन प्रोग्राम खे, हिन ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह खे बि क़बूल फ़रमाए, क़यामत जे ॾिहाड़े तव्हां असांजे लाइ निजात जो सबबु बणाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी, यार ओताकी। अस्सलामु अलैकुम।
दुआ थींदी या को ॿियो बुज़ुर्ग